सूरह बकरा जे 14 रुकू जो तर्जुमो ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं यहूदियुनि चयो नसारा दीन ते न आहिनि, ऐं नसारनि चयो त यहूदी कंहिं दीन ते न आहिनि, हालांकि उहे किताब पढ़नि था। अहिड़ीअ तरह जाहिलनि बि उन्हनि जहिड़ी ॻाल्हि चई। पोइ अल्लाह उन्हनि जे विच में क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो फरमाईंदो, जंहिं ॻाल्हि में झगड़ो करे रहिया आहिनि। ऐं केरु उन खां वधीक ज़ालिम आहे जेको अल्लाह जी मस्जिदुनि खे मंझंदि ख़ुदा जे नाले वठण खां रोके ऐं उन्हनि जे वीरान करण में कोशिश वठे। उन्हनि खे सिर्फ़ु डपु सां ई मस्जिदुनि में दाख़िल थियणु सूहंदो हो। उन्हनि लाइ दुनिया में ख़्वारी आहे ऐं उन्हनि लाइ आख़िरत में वॾो अज़ाब आहे। ऐं ओभर ओलह सभु अल्लाह जो ई आहे। सो तव्हां जेॾांहुं बि मुंहुं करियो ओॾांहुं वजहुल्लाह ख़ुदा जी रहमत तव्हां तरफ़ मुतवज्जह आहे। बेशक अल्लाह कुशादगी वारो इल्म वारो आहे। ऐं चयाऊं ख़ुदा पंहिंजे लाइ औलाद रखी आहे, उहो त पाक आहे औलाद खां, बल्कि जेकी आसमाननि में ऐं ज़मीन में आहे सो संदसि मिल्कियत आहे। सभु उन जे आॾो कंध झुकाईंदड़ आहिनि। आसमाननि ऐं ज़मीन जो नओं पैदा कंदड़ आहे। ऐं जॾहिं कंहिं ॻाल्हि यानी कम जो फ़ैसिलो करे त उनखे एतिरो फरमाए थो त थी वञ, उहा बिना देर थी पवे थी। ऐं जाहिलनि चयो त अल्लाह असां सां छो नथो ॻाल्हाए या असांखे का निशानी मिले। अहिड़ी तरह उन्हनि खां अॻियनि बि उन्हनि जहिड़ी ॻाल्हि कई हुई। हिननि जूं ऐं उन्हनि जूं दिलियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। बेशक असां बेसाह वारनि लाइ निशानियूं बयानु करे छॾियूं आहिनि। बेशक असां तव्हांखे हक़ सां ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ करे मोकिलियो। ऐं अव्हां खां दोज़खियुनि बाबति सुवाल कोन थींदो। ऐं यहूदी ऐं नसारा तव्हां खां हरगिज़ राज़ी न थींदा जेसिताईं जो तव्हां उन्हनि जे दीन जी पैरवी न करियो। तव्हां फरमायो त अल्लाह जी हिदायत ई क़ाबिल इत्तिबा हिदायत आहे। ए ॿुधंदड़, ॼाण हासिल थियण बाद बि जेकॾहिं तूं उन्हनि जी ख़्वाहिशनि जी पैरवी कई त तोखे अल्लाह खां न केरु बचाइण वारो हूंदो ऐं न को मददगार थींदो। जिन खे असां किताब ॾिनो आहे उहे जीअं पढ़ण जो हक़ आहे तीअं उन जी तिलावत कनि था। उहे उन ते ईमान रखनि था ऐं जेकी उन जा मुनकर थींदा त उहे ई नुक़सान वारा आहिनि।